मीर नामालूम माण्हुनि मथां एफआईआर दाख़िल कराई आहे, उन में तव्हांजी मदद घुर्जे। सूबेदार साहब, इहो केस त मुंडल आहे, कातिल हिकिड़ा आहिनि, पेरा वरी अञा ते ॿिया था खणो, ऐं जॾहिं उहे पेरा खणी जाइ ते पहुचंदो त कातिल वरी अञा टिया निकिरंदा। ॾिस सजावल खान, जेकॾहिं केस आसान हुजे हा न त तोखां मदद न घुरां। सूबेदार, तव्हांजे चवण कांदे में मीर बि मूंखां मदद कई ऐं मीर सां इन कम में मदद करण लाइ हा कई आहे। मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कयां थो। जेकॾहिं मूंखे का सुध पई या का ॼाण पई तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। सजावल खान, कातिल त असांजे नज़रुनि खां बची सघे थो ऐं लिकी सघे थो, पर मूंखे पूरी उमेद आहे त तोखां नथो बची सघे। सूबेदार साहब, हे कमु ॾाढो चालाकी सां थियो, वॾी होशियारी सां। सच पुछो त असुल कातिल ताईं पहुचणु ॾाढो थियो आहे। जेकॾहिं इशारनि ते मां गिरफ़्तारियूं कयां हा न त हिनमहिल पूरो इलाइक़ो भरियल हुजे हा, पर मां असुल कातिल ते पहुचणु थो चाहियां। तव्हां सिर्फ़ु इशारो कयो, मां उनखे केफ़र किरदार ताईं पहुचाईंदुसि। ठीकु आहे सूबेदार, मां कोशिशि करे असुल कातिल ताईं पहुचण जी कोशिशि कयां थो, पहुची बि वेंदुसि, पर मूंखे पक आहे तव्हां हुनखे गिरफ़्तार कोन कंदव। किथे हू पेरनि जा निशान फेराए नवाब तरफ़ त करणु नथो चाहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।